नाज़रीन नवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। डॉलर खे पर लॻी विया आहिनि। ओपन मार्केट में डॉलर 2 रुपयनि जी वाध सां 200 रुपयनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। जी नाज़रीन नवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इंटर बैंक में बि डॉलर 2 रुपया 1 पैसो महांगो थी वियो आहे, जंहिं बाद इंटर बैंक में डॉलर जो मुल्ह 197 रुपया 75 पैसनि जो थी वियो आहे। कुछ ॾींहनि अंदरि डॉलर जे अघ में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं सबबि स्टॉक मार्केट बि बढ़ाई जो शिकार थी वई आहे। जी नाज़रीन डॉलर खे पर लॻी विया आहिनि। ओपन मार्केट में डॉलर 2 रुपयनि जी वाध सां 200 रुपयनि जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। नाज़रीन नवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। इंटर बैंक में बि डॉलर 2 रुपया 1 पैसो महांगो थी वियो आहे, जंहिं बाद इंटर बैंक में डॉलर जो मुल्ह 197 रुपया 75 पैसनि जो थी वियो आहे। कुछ ॾींहनि अंदरि डॉलर जे अघ में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं सबबि स्टॉक मार्केट बि बढ़ाई जो शिकार थी वई आहे। नाज़रीन नवां खे हिकु दफ़ो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त डॉलर खे पर लॻी विया आहिनि। ओपन मार्केट में डॉलर 2 रुपयनि जी वाध सां 200 रुपयनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। इंटर बैंक में बि डॉलर 2 रुपया 1 पैसो महांगो थी वियो आहे, जंहिं बाद इंटर बैंक में डॉलर जो मुल्ह 197 रुपया 75 पैसनि जो थी वियो आहे। कुछ ॾींहनि अंदरि डॉलर जे अघ में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं सबबि स्टॉक मार्केट बि बढ़ाई जो शिकार थी वई आहे।